नाज़िन ठिकराठे में एहसास कफ़ालत सेंटर ते बदनज़मी बरक़रार आहे, जॾहिं त हक़दार औरतुनि जी रक़म मां कटौती बि कई पई वञे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर मजीद महर। नज़रीन जीअं त हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं गवर्नमेंट हाई स्कूल ठिकराठो में, जिते एहसास कफ़ालत प्रोग्राम जो सेंटर मुक़ररु थियल आहे। गुज़िरियल हिकु हफ़्ते खां जेको ही सेंटर हलंदड़ आहे, हिते काफ़ी जेके इलाइक़े वासी पंहिंजा ॿार बचा वठी पहुता आहिनि, पर जेका हिते इंतिज़ामिया जी लापरवाही इहा आहे त हिन वक़्तु को बि मक़ामी जेको पुलिस अहलकार या हितां जेको ज़िम्मेवार अहलकार कोई न आयो आहे। गवर्नमेंट जे उन उबतड़ ऐलान जे हलंदे हिते जेके डिवाइस एजेंट मालकान आहिनि, उहे उन वैक्सीनेशन जो बहानो करे 1000 रुपए खां 1500 रुपया वधीक कटौती करे जेके हितां जा आम माण्हू खे आहिनि उन्हनि खे ॿिन्हिनि हथनि सां फुरे रहिया आहिनि। ऐं जॾहिं हिते मीडिया टीम पहुची त उन्हनि जेके डिवाइस एजेंटनि आहिनि, उहो जेके आहे पंहिंजूं डिवाइसूं बंदि करे जेको आहे पंहिंजे नेटवर्क जो एरर ॼाणाए करे हू मुकमल जेको आहे डिवाइसूं बंदि करे वेही रहिया आहिनि। ऐं हिते का बि इंतिज़ामिया जी को बि नालो निशानी न आहे। जी